दासे मटियारी जो नौजवान औरताणी आवाज़ ते हिरक जी अगवा थी वियो आहे। धाड़ेल मुगवी नौजवान जी वीडियो वायरल करे छॾी आहे। अपडेट मालूम कयो था बाबू ख़ास कली खां। बाबू छा तफ़सील आहे? जी बिल्कुल उडेरोलाल लग गोठ बचल वरिया जो रहवासी नौजवान औरताणी आवाज़ से हिक जी जो कश्मीर के कच्चे मां मुबैना तौर जो अगवा थी वियो है, जंहिंजी जो वीडियो सोशल मीडिया से वायरल थी हुई है। गोठ बचल वरिया जो रहवासी है 35 साल नौजवान अमीर अली वलद मोहम्मद वरिया 2 ॾींहं अॻु जो घरां सामान वठण लाइ निकितो, जंहिंखां पोइ संदसि मोबाइल लाॻीतो बंदि थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो हो। नौजवान अमीर अली वरिया 2 ॾींहं अॻु पंहिंजे जेको तो मां खां दुआ वठी निकितो त मूंखे दुआ कयो था पंहिंजे मक़सद में पूरो कामयाब थिए अचां। पोइ या ख़बर पई त वीडियो जेको उन्हनि खे मोकिली वई वारसनि खे, जेको ही वीडियो सोशल मीडिया ते जेको वायरल थी वई आहे, हू 50 लाख रुपया जेको भुंग तलब करे विया आहिनि। जी बाबू तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।